हाँ। ओम शांति। हाणे सां बाबा खे याद था करो। मां प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे घर में ॾिसो अलॻि अलॻि बर्तन में माण्हू अलॻि अलॻि कम कंदा आहिनि। हाणे माण्हू अगरि चांहि जे टोप में सोचे मां दाल ठाहियां त ठाहे सघंदो, पर ठाहींदो बि, लेकिन गैस त वेस्ट थींदो न। हिकु बर्तन में माण्हू चांहि जे बर्तन में माण्हू रोटी पचाए सघंदो। अगरि कुझु बि न हूंदो पचाइणी हूंदी त पचाए बि सघंदो, लेकिन टाइम केॾो वेस्ट थींदो, गैस केतिरो वेस्ट थींदो, सुठी रीति बि न ठहींदी न। उहे आहे न, तव्हांजे घर में जेतिरा बि माण्हू आहिनि न, उन्हनि जा जो बि सुभाउ संस्कार सुठा आहिनि। चांहि जे टोप में चांहि सुठी रहंदी, करे करे पाणी गरम करे सघंदा आहियूं या खीर गरम करे सघंदा आहियूं, कॉफी ठाहे सघंदा आहियूं। उन बर्तन में चांवर दाल रोटी थोड़ी थींदी, भाॼी थोड़ी थींदी। तो वही तव्हांजे घर में हिन दुनिया में जो भी मनुष्य आत्मा है न, चाहे तव्हांजे घर में तव्हांजो संबंधी या कोई भी, अगरि तव्हां जीवन में सुख शांति सां रहण चाहींदा आहियो, ये तव्हांजे मथां त उन माण्हू सां उन रीति हलो जो उनमें सुठी ॻाल्हि। उन सां ईअं न एक्सपेक्ट करो, ईअं न मन में चाहो कि ईअं करे। केर बि हुजे, चाहे तव्हांजो पति आहे, चाहे तव्हांजी ज़ाल आहे, तव्हांजे ॿार आहिनि, तव्हांजी नुंहुं आहे, कोई बि। तव्हां चओ नुंहुं नंढी आहे, नुंहुं खे ईअं करणो खपे न, उहो नथी करे ऐं तव्हां चओ त हीअ नुंहुं हीअं करे त मां ईअं करां, इहो भुलिजी वञो। अॼुकल्ह जे ज़माने जे हिसाब सां अॼुकल्ह माण्हुनि में न सहन शक्ति न आहे, समाइण जी शक्ति न आहे, सम्झ ई खत्म थी वियो। माण्हू खे क्रोध थो अचे न त पंहिंजे भाउ भेण माउ पीउ खे ई नथो छॾे। अॼु माण्हू छॾे थो बाबा माण्हू खे क्रोध थो अचे त पंहिंजे माउ पीउ भाउ भेणनि खे बि छॾे थो चइण में तुंहिंजे माउ पीउ न तुंहिंजे ॿार आहिनि। लेकिन अगरि ॿार खे बि ज्यादा चओ गुस्सो उनखे ज्यादा ई करो, या त खुदि खे ख़तम थो करे या माउ पीउ खे ख़तम करे छॾंदो, या कुझु उल्टो सुल्टो चई छॾंदो आहे। त ज़मानो ॾिसी करे न, हाणे परमात्मा असांखे चए थो श्री असां भॻवान खां रोज़ माण्हू प्रार्थना थो करे असांखे सुख ॾे, असांखे शांति ॾे, असांखे ख़ुशी ॾे, लेकिन तव्हां साथ साथ खुदि खे परिवर्तन बि था करो न। हाणे तव्हां अहिड़ी इच्छाएं रखंदव कि असां इहे करूं फलानो इहे करे। हाणे हुन आत्मा में जेकी बुद्धि आहे हुनमें सम्झे ई न आहे, वो हुन ॻाल्हि खे सम्झी ई नथी सघे। वो ॻाल्हि सम्झी करे उन वटि एतिरो अकुल ई न आहे। भले तव्हांजी नुंहुं आहे त तव्हां स्वर्ग मां थोड़ी आत्मा आई आहे। आत्मा स्वर्ग परम धाम आई आहे, लेकिन स्वर्ग में हुई, पोइ त्रेता में, पोइ द्वापर में थी करे हाणे आत्मा में सम्झे ई न आहे। जेसिताईं वो आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे न यादि कंदी तेसिताईं हुन आत्मा खे सम्झ ईंदी ई न कि मां इहो कमु हीअं करां। तव्हां केतिरो बि चाहियो लेकिन न कंदी। ॿियो ई तव्हां मथो हणी करे तव्हां थकिजी पईंदव। ज्यादा से ज्यादा नुंहुं बि परेशान थी करे हली वेंदी, घर छॾे वेंदी, न वञी सघंदी आहे। न घर वारा बि नथा ॿुधनि हुनजो, नथा सम्झनि त छा कंदी, ज्यादा से ज्यादा पंहिंजो शरीर छॾे छॾंदी। अॼुकल्ह ईअं ई थो करे न, भई ॿारनि जी माउ पीउ नथो ॿुधे, भई माउ पीउ बि सही था चवनि ईअं कर, कीअं कोई ग़लति कमु ॿार चए मां ईअं करां, लेकिन माउ पीउ खे सम्झ आहे कि न करे सघंदो त कीअं हुनखे करणु ॾींदा। लेकिन न बि करणु ॾींदा
त अॼुकल्ह ॿार बि धमकी था ॾियनि, करे बि था सघनि। हिन दुनिया में अगरि तव्हां चाहींदा आहियो भई सुख शांती रहो, पोइ माण्हू उल्टो कदम खणी थो वठे न। पोइ माण्हू खे अहसास थो थिए, अरे ठीकु आहे, जहिड़ो बि हुयो, जहिड़ी बि हुई, घर में वेठी त हुई, ईअं त हुयो, त पोइ पहिरियों सोचणो आहे न। अॼु माण्हू लड़ाई झगड़ा करे अलॻि थो थी वञे, जोश जोश में, पैसे जे लालच में अलॻि त थी थो वञे, लेकिन पोइ पछताए थो न। पोइ चए थो ॾिस असां गॾु रहंदा हुआसीं त कीअं मज़ो कंदा हुआसीं, केतिरो ईअं थींदो हुयो। उहो त पहिरियों सोचणो आहे न भई। अॼु तव्हां ॿारनि खे अलॻि करे छॾियो सभु कुझु, हुन खां पोइ चओ था असां पहिरियों वांगुरु ई रहूं, असांखे वॾो सम्झो, असांखे इज़त ॾियो। छो ॾियूं भई? ॿार बि चईंदो छो ॾियूं भई, त उहो हुन समय सोचियो आहे न कि असां अलॻि थींदासीं त कोई कंहिंजो पुछंदो ई न भई, सभु पंहिंजे पंहिंजे हुन में हलंदा। पोइ वापसि खां टिक टिक छो करो, जेका अलॻि मतिलबु अलॻि। पर पोइ वॾा चवंदा केॾो मज़ो ईंदो हुयो, ईअं कंदो त उहो मज़ो ईंदो हुयो, ईअं कंदो त तव्हां नुंहरुनि जी हिक ॿिए जी पोइ उहो ई मज़ा करो। भई उहो ई आहे न, छो माण्हुनि जो तव्हांजे घर में जो बि माण्हू आहिनि न, तव्हां सभिनि आत्माउनि जो हिक ॿिए जो हिसाब किताब आहे। तव्हांजा जेका बि संबंधी आहिनि, तव्हांजा संबंधी ठहिया ई इन करे कि तव्हांजो हिसाब किताब आहे। न त ॿिया माण्हू छो न, तव्हांजा पड़ोसी छो न तव्हांजा संबंधी ठहिया, मामा चाचा काका जेका बि आहिनि, उहे ई मामा काका चाचा छो ठहिया, छोकी हुननि जो तव्हां सां हिसाब किताब सुठो आहे या बुरो आहे। त कॾहिं सुठो बि हिसाब किताब ईंदो आहे जंहिंमें माण्हू मज़ो कंदो आहे, कॾहिं बुरो ईंदो आहे त लड़ाई झगड़ो तूं मैं में थी वेंदी आहे, पोइ हुते जो हुते ई। त उहा सहन करो हलो, पर माण्हू खां अॼुकल्ह सहन नथो थिए, जोश जोश में लड़ाई झगड़ो थो करे वठे। ॿार ग़लति कम था करनि, नंढा वॾा ग़लति कम था करनि, पोइ पछताइनि था। त ही समझदारी थी। इन करे बाबा चए थो ॾिसो, हिन दुनिया में अगरि तव्हांखे सुख शांति सां रहणो आहे, सिर्फ़ प्रार्थना करण सां, अरदास करण सां, भक्ति वक्त जप तीर्थ करण सां थोड़ी कुझु थींदो। अॼु माण्हू तव्हां व्रत था रखनि, चांद जी पूजा था करनि, असांजी लंबी आयु कर असांजे पति जी, तव्हांजो पति उल्टो सुल्टो खाए, उल्टा सुल्टा कर्म करे, पंहिंजे शरीर खे उल्टी सिल्टी चीज़ियूं ॾे, टाइम सां कुझु न ॾे, त भॻवान छा फ्री वेठो आहे तव्हांजे पति जी आयु खे वॾो कंदो? हुनजा त पूरी विश्व जी आत्माऊं ॿार आहिनि, उहो छो कंदो भई? ऐं भॻवान कंहिंजी आयु बि वॾी नंढी न कंदो आहे। भॻवान ही त मनुष्य तन जे मथां आहे न। हाणे मशीन ठही आहे, हाणे मशीन जेतिरो समय हले हिन में, उहो जेको मशीन ठाहींदो उहो थोड़ी हुनखे आशीर्वाद ॾींदो भई हीअ मशीन सदा ई हलंदी रहे, उहो त ठाहींदो पोइ जेतिरी हले। ही परमात्मा जो त शरीर ठहे कंहिंसां थो ॿुधाए, शरीर 5 तत्वनि सां थो ठहे, बाक़ी आत्मा हुन में प्रवेश थी करे, त शरीर जेतिरो तव्हां सुठो खाईंदो पीईंदो ओतिरो शरीर सुठो, ॿार जो शरीर सुठो ॾींदो। ऐं बाक़ी आत्मा जो रहियो, हाणे आत्मा पिछले जन्म में सुठा कर्म करे ईंदी ऐं हिन जन्म में पोइ पंहिंजे शरीर जो बि सुठी रीति ध्यानु रखंदी, त हुनजी आयु आप ई वॾी थी वई। हिन में भॻवान थोड़ी कुझु कंदो। सत्युग में तत्व बि सतो प्रधान हुया, सुठा हुया, त आत्मा बि सुठा कर्म कंदी हुई, त हुनजी आयु सत्युग में हिकु आत्मा 150 साल ताईं पंहिंजे शरीर खे हलाईंदी। त्रेता युग में 125 साल, द्वापर युग में माण्हू 100 साल त जींदो हुयो। हाणे कलयुग में त समय कॾहिं बि अची थो वञे, छोकी माण्हुनि में सम्झ न रही आहे न, छा खाऊं छा पीऊं, हिकु सम्झ बि न आहे, ऐं ॿियो जेकी चीज़ूं ठहनि थियूं हुनमें ताक़त बि न आहे। त सभी चीज़ुनि खे असां ध्यान में रखी करे हलूं त आयु पाण ई वधी वेंदी। घर में जीअं आत्मा जी जो विशेषता आहे हुनखे जो सम्झ में अचे थो, चलो तव्हांजी नुंहुं ॾाढी ख़राबु आहे, तव्हांजा ॿार ॾाढा ई ख़राबु आहिनि, लेकिन हिकु ॻाल्हि त सुठी हूंदी, पोइ पछताइण सां छा थींदो? भई ॿियो कुझु न, माण्हू
कुछ गलत तो थी वञे न, पोइ तो सोचे अरे मुंहिंजे ॿार में कम से कम इहो तो सुठो हुयो न, वीचारो वेठो त हुयो। पोइ ॿार ग़लति कमु करे थो वञे, काॾे हली थो वञे, पोइ पछताइण सां छा। माण्हू घर में हिक ॿिए खे ॾिसी करे सहन नथा करनि, लेकिन यदि ॿार कुछ करे थो वठे या कुछ काॾे हली थो वञे, पोइ वेही हुनखे यादि था करनि। मतलब ॾिसो माण्हू केॾो हिक ॿिए खे परेशान करे वेठा आहिनि, न त जीअण था ॾियनि न त मरण था ॾियनि, पोइ काॾे वञे ॿुधाए इंसान। त बाबा जी तो हिक हीअ ॻाल्हि अगरि तव्हां ठीकु करो कि भई जंहिंमें जो विशेषता आहे असांखे हुन विशेषता सां ई हुननि सां कमु कढणो आहे। तव्हां चाहींदा भई जेकी पाणी जी रोट गरम पानी कंदा आहियूं असां, तव्हां चाहियो हुन सां मां चांवर ठाहियां, दाल ठाहियां, ठाहे सघंदा छा हेतिरी नंढी सी रोट सां त पाणी गरम थींदो न। तव्हां चाहियो मां हुन सां चांवर ठाहियां, दाल ठाहियां, पकवान ठाहियां, करे थी सघंदो? जली वेंदी न, उहो ख़राब थी वेंदी। त उहे अगरि जे माण्हू जी सम्झो कंहिंजी रोटी ठाहिण में विशेषता आहे, भई हुनखे रोटी सुठी ठाहे, हुनखे हुनमें उमंग उत्साह ॾियारे, हुनखे हुनमें ख़ुशी ॾियारे, हल पाण जी त खाईंदी त खाईंदी त खाईंदी। कोई पढ़ाई लिखाई में सुठो आहे त हुनखे हुन रीति अॻियां वधाए, ईअं न कि मुंहिंजी उहा हुनजी नुंहुं ईअं थी करे त तूं बि ईअं कर, हुनजो धीउ ईअं थी करे तूं बि ईअं कर। अॼु माण्हू हिक ॿिए जे ॿारनि खे घर खे ईअं हिक ॿिए जी रीति बिगाड़े थी न। ससुरियूं वञी माता पिता ससुरियूं वञी करे ॿियनि जे घर वञनि थियूं, उते जो ॾिसी थी अचनि, पोइ घर में पंहिंजी नुंहुं खे चवनि था तूं बि ईअं कर, तूं बि ईअं कर, ॾिस हुनजी नुंहुं केॾी सुठी आहे, ॾिस हुनजा ॿार केॾा सुठा आहिनि। हा ठीकु आहे, तव्हां कोई सुठी ॻाल्हि ॾिसी आया आहियो कंहिंमें त उहो अची करे तव्हां हुननि खे ॿुधायो भई हीअ कंदासीं त केॾो सुठो रहंदो। अगरि तव्हांजे ॿारनि उन्हनि खे सुठो थो लॻे त ठीकु आहे, नथो सुठो लॻे त जहिड़ा आहिनि उन्हनि खे एक्सेप्ट करो न। ही कपिड़ा त आहे ई न कि चलो कपिड़ा वठी आयासीं, न वणिया, न फिट थी त चलो चेंज करायासीं। पहिरियों सोचणो हुयो न कि भई असां बार करूं था, कीअं बि आयो ॿार असांखे पालणो ई आहे ख़ुशी ख़ुशी। असां शादी करूं था, कहिड़ी बि नुंहुं आई असांखे हुनखे पालणो ई आहे ख़ुशी ख़ुशी सां। हिक सां न थींदो, ॿिनि ॼणनि जी असां हिक ते दोष न ॾेई सघंदा। अॼु माण्हू पंहिंजी नुंहं ते दोष न ॾेई सघंदा आहिनि, ख़ुदि में बि कुझु कमी कमज़ोरी हूंदी। उहो मुख्य कमज़ोरी छा थींदी आहे, भई हुनमें जो विशेषता आहे त हुन सां कमु नथा करो। तव्हां चओ था मां जीअं चवां उहो करे, उहो अॼु जे ज़माने में भुलिजी वञे। अगरि तव्हां घर में सुख शांति चाहींदा आहियो त हिन ॻाल्हि खे भुलिजी वञो कि मां जो चवां थी उहो करे। अगरि तव्हां चाहो था त तव्हांखे ओतिरो हुनखे आशीर्वाद ॾियणो पवंदो, ओतिरो तव्हांखे हुनजे लाइ अरदास करणी पवंदी, ओतिरो तव्हांखे हुन आत्मा खे शक्ति ॾियणी पवंदी। ये जिम्मेवारी भी तो उठाओ। समझो कि हमें कोई अकुल ना है, आप चाहो तो ये करे तो हुनजी आत्मा में वो समझ अचे, हुनजी आत्मा में वो शक्ति अचे, हिनजे लाइ तव्हांखे भॻवान खे यादि करणो पवंदो, रोज़ हुनजे लाइ सुठो सोचणो पवंदो, हुन लाइ अरदास करणी पवंदी। ॾिसो हिकु पौधो आहे, हिकु पेड़, बीज तव्हां बोयो था, तव्हां सोचो था हिन बीज मां ॾाढो सुठो पेड़ निकिरे, हुनमें ॾाढा सुठा फल फ्रूट अचनि, त तव्हांखे हुन रीति हुन पेड़ जी देखभाल करणी पवंदी न। ईअं थोड़ी अची वेंदो, भई तव्हां बीज बोयो हुन खां पोइ तव्हांखे हुन रीति हुनजी देखभाल करणी पवंदी, हुन रीति हुनखे पाणी ॾियणो पवंदो, खाद ॾियणी पवंदी, प्रॉपर समय सभु कुझु ध्यानु रखणो पवंदो न, तॾहिं त उहो वॾो पेड़ थींदो, असांखे फल फ्रूट थींदो न। भई त बाबा चए थो ॾिसो तव्हांजे घर ॿार अचनि था, ॿार पैदा था करो, नई नुंहंरनि खे वठी था अचो, त तव्हां जीअं हुननि खे ठाहिण चाहींदा त तव्हांखे हुननि खे ओतिरी शक्ति बि ॾियणी पवंदी, ओतिरो परमात्मा खे यादि करे हुननि खे शक्ति बि ॾियणी पवंदी। सिर्फ़ु चइण सां न थींदो, छोकी अॼुकल्ह जे शरीरनि में ताक़त न आहे न, उहा आत्माउनि में बि ताक़त न आहे। त घर गृहस्थी हलाइण आसान न आहे, माण्हू त सोचंदा भई ये करे वठो, ये करे वठो, लेकिन पाले के
चइण में माण्हू चए थो शादी करायो, ॿार पैदा करो, पाले केरु हिते? हर आत्मा में एॾा अवगुण, एॾा विकार ॾिया, माण्हुनि जो मथो ई ख़राब थो थिए। ॿियो आहे जो शरीर जी नई नई बीमारियूं निकिरनि थियूं, ऐं ॿियो कोई खाए पीए नथो, टाइम सां कोई उथे नथो, पाले केरु? पालण में तो सभिनि खे रोइण थो अचे, परेशान था थी वञनि, हिक ॿिए खे मारनि था, त अहिड़ा ॿार पैदा ई छो था करो? अहिड़ी शादी छो था करायो? बाबा चयो ॿार पैदा करण माण्हू पैदा करे तो पाले केरु हुनखे? पालण में त पोइ सभु परे था वञनि। शादी कराए नुंहं खे सम्झाए केरु? हुन रीति हुन सां प्यार सां हली, कीअं घर में ठही रीति, हुनजी जो कमज़ोरी आहे हुनखे ॾिसजे बि न ॾिसी, हुनजी सुठी ॻाल्हियूं ॾिसी करे हलण कोई चाहे नथो। वो नुंहुं चए मां वॾी, ससु चए मां वॾी, घर में सभु चवण असां वॾा, त नयो केरु आयो? नुंहं ई आहे, हलो हुनखे कढ ॿाहिरि भई। त अहिड़ी शादियुनि में ख़र्चो छो था कराइनि? त बाबा चए थो ॾिसो हर हिक जी विशेषता ॾिसो, जीअं बर्तन खे जे बर्तन सां जो कमु करे था सघो उहे ई बर्तन यूज़ था करो। उहे असां आत्माउनि जी बि बुद्धि न बर्तन आहे, असांजी आत्मा में बुद्धि जो आहे न उहो बर्तन आहे। हाणे कंहिंजी बुद्धि रूपी बर्तन में कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, कंहिंजी बुद्धि रूपी बर्तन में कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, असांखे हुनखे एक्सेप्ट करणो आहे। हीअं न सोचणो आहे सम्झो तव्हांजे घर में कोई सुठो पढ़े लिखे थो त तव्हांखे उनखे ख़ुशि थियणो खपे। चल ठीकु आहे, असां त रोटी में होशियार आहियूं, असां त घर संभालण में होशियार आहियूं, हल तूं पढ़ लिख, पोइ हिन कम में तूं असांजी मदद कर। लेकिन उहो बि माण्हुनि खे सहन नथो थिए। अॼु घर में कोई ॿार पढ़े लिखे अॻियां वधे थो त ॿिया हुनजा भाउ भेण जलनि था, इहो न त हुनजो चाचा मामी वग़ैरह उहो जलंदा, असांजा ॿार न अॻियां बढ़िया, हिननि जा वधी विया। सम्झ घटि थी वई आहे न माण्हुनि जी। सम्झो पूरे खानदान में हिकु बार बि डॉक्टर ठही अॻियां वधे त केॾो पूरे खानदान खे फ़ाइदो आहे न, उनखे रोज़ उन ॿार खे रोज़ अॻियां वधाए न, पूरे खानदान वारा जली करे मरी वेंदा। अरे हिनजो ॿार डॉक्टर कीअं ठही वियो, असांजा ॿार त पुठियां ई रहिजी। सम्झ घटि थी आहे न। अॼु घर में कोई सुठी सिलाई करे तो सुठो आहे, हुनखे अॻियां वधाए, अभी तूं ठीकु आहे तूं सिलाई कर, असां घर जो कमु करूं था, पोइ हुनखे हुन कम में अॻियां वधाए। न हिनजी नुंहुं अॻियां वधी वेंदी, बसि उहा वीचारी उते ई रहिजी। त ॿार चए थो ॾिसो इहे सम्झ जी कमी आहे न, जीअं थियो हिक ॿिए सां रीस करणु, जलण, हिक ॿिए खे किराइण, कंहिंजे लाइ बुरो सोचणु, भई मुंहिंजा ॿार न वधिया हिन जा कीअं था वधनि, मां बि ॾिसां थी कीअं था वधनि, मूंखे पढ़ण न ॾिननि हिनखे कीअं पढ़ण था ॾियनि। भाउ भेण ईअं सोचदा वॾा, किराइण में देरी न कंदो। सम्झ जी कमी आहे न। छा सम्झ जी कमी आहे? हिकु त रीस था करनि, हिक ॿिए सां जलनि था, हिक ॿिए जी ख़ुशी नथा ॾिसी सघनि, त भॻवानु अहिड़ी आत्माउनि खे भलो कंदो? अहिड़ी आत्माउनि सम्झो त हिक ॿिए जी ख़ुशी नथो ॾिसी सघे ऐं रोज़ भॻवान खे मञे थो, पाठ पूजा थो करे, व्रत जप तीर्थ थो करे, त भॻवान खे बि उहा आत्मा हुनखे शक्ति ॾियनि पसंदि न ईंदो, छोकी भॻवान खे पतो आहे इहे ॿियनि जो मूंखां शक्ति वठी ॿियनि खे किराए थो, त अहिड़ी शक्ति भॻवान ॾींदो ई छो कंहिंखे। त परमात्मा त सभी वार आहिनि, भले तव्हां चओ हिन मूंसां ॾाढा बुरो कयो अथई, लेकिन त बि भॻवान हुनजो बुरो न कंदो। छो? अगरि अॼु तव्हांजो कंहिं बुरो कयो, वैसे त भॻवान कंहिंजो बि सुठो बि न कंदो आहे, बुरो बि न कंदो आहे। भॻवान सिर्फ़ु ज्ञान जो सागर, उहो सभिनि खे ज्ञान ई ॾींदो आहे, सम्झ ई ॾींदो आहे। हाणे उहो कोई बेसमझी सां कमु करे त हुनमें भॻवान जो दोष थोड़ी आहे। अॼु तव्हां चओ था कि हिन ससु ॾाढो बुरो कई, त उहो तव्हांजा कर्म पिछले जन्म थिया, हिनजो मतिलबु इहो थोड़ी भॻवान हिन हाणे भॻवान कोई हुन सां बुरो कंदो न। अगरि हुनजो पिछले जन्मनि जो जेको कर्म हूंदो,
अगर तव्हां हुनखे पिछले जन्म में हुनजो बुरो कयो हूंदो त तव्हांजो हिसाब किताब चुकंदो थी। अगर तव्हां हाणे वरी खां हुनजो बुरो करणु चाहियो त तव्हांजो नयो हिसाब किताब शुरू थी वेंदो। त बाबा चवे थी कि कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे। अगर कोई माण्हू जीवन में न कर्मनि जी गति खे ॼाणे वठे न तो जीवन में वो कॾहिं भी दुख अशांत न थिए, कॾहिं भी हुन सां बुरो न थिए। माण्हू करे छा थो भगवान खां चाहे छा थो। बाबा चवनि था कर्मनि जी गति खे ॼाण, जेको तव्हां करो था उहो ओड़ो ई तव्हांखे मिलंदो। अॼु न त कल्ह उहो ज़रूर मिलंदो। इन करे कंहिंजे लाइ बुरो सोचणु, कंहिंजे ॿारनि जे लाइ बुरो सोचणु, कंहिंजी नुंहरनि जे लाइ बुरो सोचण खां पहिरियों तव्हां सोचे वठो कि भई कॾहिं तव्हांजा भी ॿार थींदा, कॾहिं तव्हांजी भी नुंहर ईंदियूं त तव्हां उन्हनि जे लाइ पहिरियों खां ई बीज था पोइ तंहिंखां सुठो सभिनि खे आशीर्वाद ॾियो, सभिनि जे लाइ दुआ कंदा रहो त तव्हां सां भी सुठो थींदो। अच्छा, मीठे मीठे सिकिड़े जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। स्नेह जे जादू द्वारा निर्बंधन खे भी बंधन में बांधण वारा श्रेष्ठ जादूगर ठो। तो भगवान जी आत्मा जो कोई बंधन न आहे हिन दुनिया में। हिन दुनिया में तव्हांजी आत्मा हिन समय हिन शरीर में छो आहे? छो कि तव्हांजी हिक ॿिए सां हिसाब किताब तव्हांखे चुकतो करणो ई आहे। ॿियो तव्हांजे हिन दुनिया में पार्ट आहे, तव्हांखे वॼाइणो ई आहे। ॿियो तव्हांखे हिन सृष्टि ते सुठो थो लॻे त तव्हांखे पार्ट वॼाइणो ई आहे। बंधन आहे न भई। लेकिन भगवान की तो कोई बंधन है, उनकी तो कोई शरीर ना है, कोई संबंधी नजर ना है। वो तो आत्मा है, परम धाम में रहने वाली। वो तो कभी गर्भ में भी नहीं दिया तो मुझे किसी हिसाब किताब भी ना है। लेकिन तभी अगर अच्छा भगवान की ॾाढो स्नेह कर रखदा है न, कंदा है न, उनके ॾाढो प्यार सां याद कंदा है, प्यार सां उनके चईंदा आहियूं तूं अच, असां तव्हां गॾु हलंदासीं, खाईंदासीं, पीअंदासीं, सुम्हंदासीं। त अहिड़ी सच्चे दिल वारी आत्माउनि जे प्यार में न बंधन, प्यार जे बंधन में भगवान बंधजी वेंदो। वो न चाहींदे हुए भी वो परमात्मा हुनजी मदद सदा ई कंदो आहे, जीअं हुनजी छत्र छाया जे रूप में हुन सां गॾिजे। कहिड़ी आत्मा जो उथदे वेंदे खाईंदे पीअंदे सुम्हंदे परमात्मा खे यादि कंदी आहे, ऐं चईंदी आहे कि बाबा तव्हां मूंखां करायो ऐं तव्हां मूंखां जो कराईंदा मां उहो कंदमि। कर्म जो बोझ भी भगवान खे ॾेई छॾी। मूंसां गॾु त बाबा आहे, वो पाण ई कराए ॾींदो ऐं ख़ुदि ख़ुदा परमात्मा खे यादि कंदी। स्लोगन आहे पंहिंजी स्वस्थिति जी शक्ति सां परिस्थिति खे बदलण वारा कॾहिं भी परेशान न थींदा। आत्मिक शक्ति, आत्मा जी अगर स्थिति सुठी हूंदी आहे न, आत्मा जी माण्हू सोचते हैं असांजा कपिड़ा सुठा आहिनि, असांजो मेकअप सुठो आहे, असांजा गहना सुठा आहिनि, लेकिन असली में न शरीर के तो चलो कपिड़ा आदि पाराइणा आहिनि, करणो आहे, लेकिन असांजी आत्मिक शक्ति ॾाढी सुठी हुजे। रोज सुबह जो है ना खुद के परमात्मा की याद करे, खुद की आत्मा में परमात्मा की किरणें पर जो भी मैं शांत आत्मा है, सुखी आत्मा है, शक्तिशाली आत्मा है, निर्भय आत्मा है, परमात्मा जो बाहर आया ये करे ऐसा, ये सभिनि खां सहज सदा तव्हांखे यादि रहे, घड़ी घड़ी यादि रखो, यादि करो मां परमात्मा जो ॿार आहियां। कॾहिं भी घर खां ॿाहिरि निकिरो, कंहिंसां फोन ते ॻाल्हायो था, घर में कुछ कमु करो था, उस में यादि, ख़ासि कर जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरो त कंहिंसां ॻाल्हायो था त उन समय ते ज़रूर यादि रखो। छोकी ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू लड़ी था वञनि, माण्हू कंहिंजो घाटो थो करे वठे, ॿाहिरि वञनि त कुछ नुक़सान थो थी वञे। त करे सभु सदा यादि रखो न मां परमात्मा जो ॿार आहियां, मूंसां गॾु बाबा आहे, त असांजी आत्मिक शक्ति सुठी रहंदी। और कहिड़ी भी परिस्थिति में परेशान न थींदा।
मुझसे कुछ बुरो न थी। सिर्फ सदा ये याद रखो मां कंहिंजो ॿार आहियां ऐं मूंसां गॾु केरु आहे। तो हिन यादि सां हिकिड़ी शक्ति मिलंदी आहे कि मां परमात्मा जो ॿार आहियां, मूंसां गॾु परमात्मा आहे। कॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरो, ॿार निकिरनि कंहिंसां ॻाल्हाए त इहे यादि सदा, अॼु माण्हू चए थो न वाहिगुरु सतनाम राधे राधे, पोइ ॻाल्हाइनि था। इन जो अर्थ आहे सम्झो था राधे राधे चओ था त सोचो राधा मूंसां गॾु आहे। ईअं न बसि हा राधे राधे चइसि, हा मां राधे राधे कयो, हा मां वाहिगुरु कयो, मां सतनाम कयो, और ॾाढो ख़ुशि थींदे। पर अर्थ सम्झो कि वाहिगुरु अर्थात असां वाहिगुरु जा ॿार आहियूं, वाहिगुरु खे यादि करे असां हुननि सां ॻाल्हायूं था ताकि कोई इहो असांजो कुझु बि बुरो न करे सघे, ताकि असांजी लड़ाई न थिए। हीअं अर्थ सहित नाम यादि करणु मतिलबु असां हुनखे यादि था करूं, हुन सां गॾु आहियूं। ही सम्झ सां शब्द चयो, पोइ घर खां ॿाहिरि निकिरो, कंहिंसां ॻाल्हायो, ओम शांति, बाबा खे यादि करो।